बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वनुअमिन बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसल रसूलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन दाइक़तुल मौत वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फी मक़ामिन आखर या निसाअन नबिय्य लस्तुन्ना कअहदिन मिनन निसा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जे प्यारे मोहब्बत सां सभई साथी सरकार दो आलम हज़रत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथों बुलंद आवाज़ सां सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह साईं जा वॾा फज़ल ऐं करम ऐं एहसान जा जंहिं अल्लाह साईं मूंखे ऐं वांखे अॼोकी हिन दीनी ऐं भलारी बाबरकत मजलिस में जमा थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अॼु तक़रीबन 3 या 4 दफ़ा कारी तौफ़ीक़ उस्मानी जी दावत ते भाई महबूब जे दावत ते तव्हां सां मुलाक़ात जो शरफ़ हासिल थी रहियो आहे।
दुआ है अल्लाह से समझणे समझाण जी तौफीक अता फरमाए। समझणे समझाण खां बाद में अल्लाह से मूंखे अवां सभिनी खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफीक अता फरमाए। मुंहिंजा मोहतरम भाइरो ऐं दोस्तो, अजो को ही प्रोग्राम भाव महबूब जी वालिदा जा जेका ग़ालिबन 3 या 4 रोज़े ते वफ़ात करे वई, उन जे ईसाले सवाब जे नियत सां है। अल्लाह से का दुआ है त अल्लाह तबारक व तआला उन मरहूमा के मक़बूरा बनाए करे जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। अल्लाह ताला उन मरहूमा जी मग़फ़िरत फरमाए करे उन जे घरवारनि खे अल्लाह से सब्र जमील नसीब फरमाए ऐं आख़िरत में अल्लाह से तव्हां सां जे हिन भेण खे निजात जो ज़रियो बणाए। मुंहिंजा दोस्तो, कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वा कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, मौत जो ज़ाइक़ो हर इंसान के चखणो आहे। ऐं तव्हांजे साम्हूं चंद गुज़ारिशात पंहिंजो बयान रखंदुसि। मूंखां पहिरीं तव्हांजे साम्हूं सिंध जा माया नाज़ मशहूर नात ख़ान पंहिंजे सुहिणे अंदाज़ में तव्हांखे ऐं मूंखां बाद में सिंध बलोचिस्तान जो मशहूर ख़तीब मौलाना हबीबुल्लाह साहब जिन्हनि क़रीब तव्हांजे साम्हूं जलवा फ़रोज़ थींदा और तव्हांजे साम्हूं चंद गुज़ारिशात अर्ज़ करे तव्हां इजाज़त वठंदुसि। तव्हां सभिनी खे गुज़ारिश इहा आहे त तवज्जो मुंहिंजी तरफ़ हुजे। अल्लाह जे क़ुरान खे जीअं जो प्यार सां मुहबत सां ॿुधण जे लाइ आया आहियो तीअं आख़िर ताईं ईअं ॼमी करे वेहणो आहे। चओ इंशाअल्लाह। ऐं तवज्जो सां ध्यान सां प्यार सां जेकॾहिं अल्लाह जे कलाम खे ॿुधंदो, जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में अचे त सुभान अल्लाह। निंड त इंसान रोज़ानी कंदो आहे, ख़ासि करे शैतान जो हमिलो हूंदो आहे। जॾहिं को दीनी प्रोग्राम हूंदो आहे या जुमे ते असीं वेंदा आहियूं त पोइ निंड जा झटका ईंदा आहिनि न ईंदा आहिनि बाबा। तव्हां ॿुधो हूंदो न त मौली साहब हिकिड़ो राति जो बयानु करे वियो। सुबुह जे टाइम ते कंहिं अमरा ॿिए खां पुछा की ॻोठ वारे खां चई ख़बर राति मौलवी आया बयानु कयूं, कीअं थो बयानु? जे मौलवियुनि बयानु अहिड़ो कयो सफ़ा टीन खड़काइजे। छा खड़कायूं? टीन खड़कायूं। छा भला कीअं बयानु कयईं? चई बयानु त सही कयईं पर मसइलो ग़लति बयानु करे वियो। मसइलो कीअं ग़लति बयानु करे वियो? मौली साहब मसलो बयान कयो, शरई मसलो आ। आलिम सगोरा वेठा आहिनि त जेकॾहिं पानी न मिले त तयम्मुम कयो। फलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। पानी न मिलेव त तयम्मुम कयो। हुन पे राति जो निंड जा झुटका खाधा बयान में। सुबुह जो हमरा पुछो त चई सही मसलो ग़लति बयान करे वियो आहे। मौलवी बाबा कीअं? मौलवी पियो बयान करे पानी न मिले तयम्मुम कयो। हू पियो चवे, मौलवीअ चयो त पानी न मिले त मूं ते तओ मलियो। त बाबा पोइ जेके निंड कंदा त ईअं ई सम्झंदा। तव्हां त सुजाग आहियो न। जेके सुजाग वेठा आहिनि खुली करे दिलि सां प्यार सां हिकु दफ़ा सुभान अल्लाह चओ। पंहिंजा ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। ऐं तव्हांजी सुभान अल्लाह अहिड़ी हुजे जो पूरो कोहिस्तान तव्हांजे सुभान अल्लाह सां खड़की वञे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। भला हिते सुभान अल्लाह ते पाबंदी त कोन्हे न बाबा। टैक्स बि कोन्हे, पाबंदी बि कोन्हे, का फीस बि कोन्हे। जेके प्यार सां मोहब्बत सां अल्लाह जे क़ुरान खे आलिमनि जे बयान खे ॿुधण जे लाइ आया आहियो, हिकु दफ़ा गॾिजी करे पंहिंजा ॿई हथ बुलंद करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह से क़ुरान मजीद में फरमायो आहे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। मौत जो ज़ाइक़ो हर इंसान के चखणो आहे।